नाज़रीन असां हिन वक़्तु मौजूद आहियूं शाहपुर चाकर बरहून रोड ते। शाहपुर चाकर बरहून रोड तमामु पुराणो रोड आहे जेको हितां खां शहदादपुर ऐं सांगड़ रोड खे बि हितां जे रहवासियुनि खे मिलाए थो। हितां जी रहवासी तमामु घणा परेशान आहिनि। उन्हनि जो चवणु आहे त हिते जेके ही रोड आहे हिन रोड जे न ठहण जे करे असां तमामु घणा परेशान आहियूं। बीमारियूं आहिनि, रोज़ानी शहर में अचण वञण आहे। हिते इलाइक़े वासी जेके आहिनि उन्हनि खां असां पुछंदासीं त हिन रोड ही जा न ठहण जा सबब कहिड़ा आहिनि ऐं हू छा था चवनि त हीअ रोड जेकॾहिं ठहे त कीअं ठहे, उन्हनि खे कहिड़ियूं कहिड़ियूं ॾुखियाई पेश अची रहियूं आहिनि। उन खां असां उन्हनि व्यूज़ पुछंदासीं। असांजो बरहूं रोड जेको शहदादपुर खां खॾड़े ताईं टोटल 28 किलोमीटर जेको मुकमल तौर हाल तबाल बणियल आहे। काफ़ी सारा असां जेके आहिनि एहतजाज रिकॉर्ड कराया आहिनि मीडिया ताईं, को बि उन ते अमल नथो थिए। ठेकेदार अचनि था टुकड़ा ठाहे अधु मां जेको मशीनूं घणी गुम थी था वञनि। काफ़ी सारियूं असांजूं फैसिलिटीज़ न आहे, पर असांजो अहम इशू जेको आहे बरहूं रोड आहे। असां हुक्मराननि ऐं वक़्त जे चूंडियल नुमाइंदनि खे असां परजोश अपील था कयूं त ख़ुदारा असांजे हाल ते रहम कयो वञे। हीअ रोड तक़रीबन असांखे जीअं ऐं हितां 15 साल थिया आहिनि इहो रोड न ठहियो आहे। हिन रोड ते जेको असां माल खणी था वञूं अधु ख़राबु थो थी वञे ऐं अधु बचे थो, पोइ असांखे घाटो थो पए हिन में। हीअ लिखत में चवनि था भई 4 साल थिया आहिनि ठही वियो आहे। बीमार माण्हू बि नथो हली सघे, हिन में परेशानी आहे, तकलीफ़ थिए थी। गाॾियूं आहिनि, गाॾियुनि जा खाना ख़राबु थिया आहिनि हली हली। का सहूलियत न आहे, परेशानी आहे तमामु घणो। हिन में नुक़सान बि थिए थो गाॾियुनि जो बि पंहिंजो बि। फ्रूट खणी था अचूं उहो पिसियो थो वञे, केलो आहे नरम थियो थो वञे। वोट वठण वारा अचनि था उन टाइम त चवनि था बाबा सभु कुझु थींदो, थिए त कुझु कोन्ह थो। असांजो टेर बस्ट थो थिए, अहिड़ो रोड आहे। सिंगल कंहिंजो सेड कोन था ॾेई सघूं। लोड गाॾी अचे थी त बि माण्हू सेड कोन था ॾियनि, न कोई सेड जो जॻह आहे। सॼो रोड उब कपिड़ो लॻो पियो आहे, पथर निकिता आहिनि, अञा केरु ठाहिण वारो कोन्हे। धणी साईं रोड जो आहे कोन। रोड ते असां हली हली असांजा आंड्रा हींअर ॿाहिरि था निकिरनि। तव्हां असांजे रोड जी हालत जेका बरहूं जी असांखे तमामु घणो टाइम थी वियो आहे हिते असां अहिड़े रोड तां हलूं पिया। असांखे तमामु घणियूं मुश्किलातूं थी रहियूं आहिनि ऐं असांजो चूंडियल नुमाइंदनि खां ऐं जेके बि असांजा आला अमदरार आहिनि उनखे सभिनी खे असीं गुज़ारिश था कयूं असांखे रोड ॾिनो वञे। असांजो सामान अचे ॾुखियो थो, सब्ज़ी वारा आहियूं हुते जेके रोड असांजो ख़राबु आहे। 2011 खां वठी जीअं बोर्ड में रोड ठहियो आहे त वरी ठहण लाइ बि केरु कोन आयो आहे। हाणे असांजो एतिराज़ इहो आहे त रोड ठहे। हिते जो रोड तमामु ख़तमु थियल आहे। तक़रीबन 2011 जी बोर्ड आई, उन खां पोइ रोड बिल्कुलु तबाह ऐं बर्बादु थी वियो आहे। हिते जेके पेशेंट हूंदा आहिनि, जीअं ज़हर जा पेशेंट आहिनि या दिलि जा पेशेंट ईंदा आहिनि, उन्हनि खे शहर रसाइण में काफ़ी मुश्किलात थी थिए। हिते कई चकर हाणे कल्ह हिकिड़ो वाक़ियो थियो आहे, असां वटि हिते हिकिड़ी डेथ थी आहे जंहिं औरत ज़हर पीतो हो। उहा ज़हर खे असां खणंदे खणंदे तक़रीबन पुॼण में असांखे कलाकु लॻी वियो। जे रोड हुजे हा त असां तमामु जल्दी पुॼी वञूं ऐं थी सघे थो हू बची वञे हा। हद जा MNA या हद जा MP जेके बि आहिनि इन्हनि त बरहूं ते को बि तवजो न ॾिनो आहे। हे जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि पंहिंजे अयाशनि जे लाइ हुते वञी वेहनि था, बाक़ी ग़रीबनि जे लाइ कुझु बि नथा करनि। नाज़रीन तव्हां हिते हिन इलाइक़े वासियुनि जा व्यूज़ ॿुधा। उन्हनि जो चवणु आहे त हिते जो MNA उहो बि वोट वठी गुम आहे हिन वक़्त ताईं। हितां जो MPA उहो बि हिन वक़्त ताईं हिननि जी का परगोर न लथी अथसि। हितां हिन ई इलाइक़े जो सेनेटर आहे जेको हिन पूरे ज़िले जी आयल एंड गेट्स जेका फील्ड आहे उन पूरे ज़िले जो जेके डेवलपमेंट जा कम थींदा उन फंड मां उन जो बि इंचार्ज आहे। लेकिन हिन जो चवणु आहे त उहो बि हिते नथो अचे। हिननि चयो त ख़ुदारा हाणे वरी मथां बल्दियाती इलेक्शन आहे, तव्हांखे वरी असां खां ई अची वोट वठणा आहिनि। हीअ रोड जेका इंसाननि जी बुनियादी सहूलियत आहे, हिनखे जेको शाहपुर चाकर बरहूं रोड जो जेको हीउ टुकड़ो आहे हिनखे फौरी तौर ते ठाराए वञे त जीअं हुननि जूं तकलीफ़ूं घटि थी सघनि।